This program is sponsored by Jade King Training Right, Career Bright, Vivekanand Education Society, Supreme Universal, Beyond Spaces, Suman Ramesh Tulsiani Charitable Trust. सिंधु दर्शन गाने बजाए बोली बजाए सिंधी मुंहिंजो मान आहे, सिंधी मुंहिंजी शान आहे। पर दोस्तों, मुंहिंजो एक स्टूडेंट आहे न, घणो ई शैतान आहे। कॾहिं बि टाइम सां न ईंदो आहे। पर अॼु अचे मां तो ॾेखारियां कि स्कूल में लेट अचण जो छा मतलब थींदो आहे। अचण त ॾे। वरी सा स्कूल में लेट आए? छा कया मास्टर जी? मां चा पियो मुंहिंजे माउ पीउ जी लड़ाई थी वई। त लड़ाई सां तुंहिंजे लेट अचण जो छा लॻा पोइ? बिना जूते त कान थो अची सघां न। हा त जूतो त तूं पातल ई हाणे पातल आहे न। लड़ाई जे वक़्तु हिकु जूतो मुंहिंजी माउ जे हथ में हुयो, ॿी जूतो मुंहिंजे पीउ जे हथ में हुयो। अच्छा त इहो ॿुधाए, इन लड़ाई में भला जीत कंहिंजी थी? रजनीकांत जी। अच्छा, अबे केरु रजनीकांत? मुंहिंजी मां। अरे तुंहिंजी रजनीकांत की वक़्तु तो ॾिसां। दोस्तों, पहिरीं तव्हां ॾिसो हलचल। रजनीकांत नी ॾिसंदा विश्व जे कुंड कुर्छ मां अचण वारनि ॾींहंनि में थियण वारनि सिंधी उत्सवनि जूं जानकारियूं ऐं झलकियूं हलचल ख़बरुनि में। 24 इंटरनेशनल सिंधी सम्मेलन अलायंस ऑफ द ग्लोबल सिंधी एसोसिएशन जे तत्वतान लगातार 8 ॾींहं सिंधी ॿोलीअ जी मचंदी मौज ऐं बहार 17 जून खां 25 जून ताईं सिंधी झूलेलाल क्रूज़ में सिंगापुर खां हांगकांग ताईं। हिंदुस्तान मां निकिरी विश्व जे हिकिड़े सुहिणे शहर दुबई में कलाकार श्रीमती हंसा जेसाणी जी लॻाए रही आहे हिकु रंग बिरंगी कला प्रदर्शनी 12 अप्रैल खां 15 अप्रैल ताईं दुबई जे वर्ल्ड ट्रेड सेंटर में। हा त असां ॾिठी हलचल। हाणे तो मचाया मां तुंहिंजे दिमाग़ में हलचल। अॼु तुंहिंजी इंग्लिश जो टेस्ट आहे। हा वठो। अच्छा त इहो ॿुधाए कि इंग्लिश में अॼु खे छा चवंदा आहिनि? टुडे। गुड। त इंग्लिश में सुभाणे खे भला छा चवंदा आहिनि? सुभाणे खे टुमारो। त सुभाणे खां पोइ पणीअ खे छा चवंदा आहिनि? टुमारो खे हिकु ॿियो मारो। अरे टुमारो तोखे न मारिया, तोखे न मारिया है। फटाफट मुड़गोती फटाफट तव्हां ॾिसो फटाफट नज़रो न फटाफट ख़बरूं फटाफट। राजस्थान जा शिक्षा राज्य मंत्री प्रोफेसर वासुदेव देवनानी जी, नगरीय विकास ऐं शासन मंत्री श्रीचंद कृपलानी जी, रामगढ़ जा विधायक श्री ज्ञानदेव आहूजा जी, भारतीय सिंधु सभा जा कार्यकारी अध्यक्ष श्री लदाराम नागवानी जी, महामंडलेश्वर स्वामी हंसराज महाराज जी, एनसीपीएसएल जी वाइस चेयरमैन श्रीमती अरुणा जेठवानी जी, एनसीपीएसएल जा डायरेक्टर श्री रवि प्रकाश टेकचंदानी जी, एनसीपीएसएल सदस्य श्री मनीष देवनानी जी पधारिया अजमेर जे होटल मेरवाड़ा एस्टेट में थियल युवा सम्मेलन में साईं ऐं विचार प्रण कयूं सिंधी संस्कृति जो प्रचार ऐं सिंधी नौजवाननि खे रोजगार जो। हा भाई, हुते त ॾिठूं हिन प्रोग्राम खे हज़ारनि माण्हुनि सिंधु दर्शन पहुचाए रहियो आहे। लखनि सिंधियुनि वटि इहो प्रोग्राम। ख़बर ते नज़र हुई अजमेर मां सुनील लालवानी जी ऐं चित्तौड़गढ़ मां जोधराज तनवानी जी। कर्नाटक जे बेलगाम शहर में चेटीचंड मनाइण जी तैयारी में उद्घाटन कयो वियो झूलेलाल मंदिर जो, जंहिंमें शिरकत करण वारनि में मुख्य हुआ नंद कुमार तलरेजा जी, हीरालाल जामनानी जी ऐं शंकर सुशीला छाबरा जी। ख़बर मोकिलण वारा हुआ असांजे सिंधु दर्शन जा सिंधीअ जे शहदाई गोपीचंद तलरेजा जी। राजस्थान जी बीजेपी सरकार जा शिक्षा राज्य मंत्री प्रोफेसर वासुदेव देवनानी जी ऐं बीजेपी जी केंद्र सरकार जा नागरिक उड्डयन मंत्री श्री महेश चंद्र शर्मा जॾहिं मिलिया त योजना ठही वई राजस्थान जे किशनगढ़ में हवाई अड्डे ठहिण जी ऐं जितां 18 जुलाई खां हवाई जहाज बि उॾण शुरू थींदा साईं।
सिंधु दर्शन पारां निष्काम कर्म कंदे सिंधियत जे वाधारे लाइ विश्व जे सिंधियुनि वटि पहुचायूं पिया साहित्य अकेडमी इनाम पाइण वारे साहित्यकार स्वर्गीय श्री कृष्ण खटवाणी जीअ खे मध्य प्रदेश जी सिंधी साहित्य अकेडमी खे ऐं गॾोगॾु इन जे डायरेक्टर राजेंद्र प्रेमचंदाणी जीअ खे बि। सिंधु दर्शन सिंधी प्रोग्राम पंहिंजे वेबकास्टिंग प्लेटफॉर्म पारां 123 कंट्रीज में पहुंचाए रहियो आहे। NCPSL जे सहयोग सां श्री झूलेलाल चैरिटेबल ट्रस्ट वाशी नई मुंबई तरफां रखियल सेमिनार। इन सेमिनार में शामिल थिया NCPSL जा डायरेक्टर श्री रवि टेकचंदानी जी, एक्स MLC श्री गुरुमुख जगवानी जी, श्री लदाराम नागवानी जी, श्री विजय लखानी जी, श्री लक्ष्मण चंदी रामाणी जी, श्री राधा कृष्ण भाग्या जी, श्री वल्लभ झवेरी जी, कोलकाता में सिंधु दर्शन जी ब्यूरो चीफ श्रीमती संगीता बापुली जी, अहमदाबाद में श्री जेठो लालवानी जी। सेमिनार जे मौके ते रोशन गोलानी जी पोइट्री बुक बाल गुलशन जो विमोचन थियो। खबर ते नजर हुई अहमदाबाद में हीना अगनानी जी। चेटीचंद जी तैयारी करण जे उद्देश्य सां गुजरात जे गांधीधाम में सिंधु सेना संरक्षक डॉक्टर कुंदन ग्वालानी ऐं महेश आहूजा जी जे अगवानीअ में रखी वई हिक गॾजानी। मध्य प्रदेश जे भोपाल शहर जे खचाखच भरियल रविंद्र भवन सभागार में सुहिणा सिंधी समारोह में पंहिंजी शानदार गज़ल गायकी सां सुहिणो माहौल ठाहियो। गज़ल गायक श्री घनश्याम वासवाणी जी ऐं उन्हनि जी धर्मपत्नी ऐं गायिका श्रीमती मीनाक्षी वाधवानी जी आहे। जय शदाराम। रायपुर शहर जे न्यू रायपुर स्टेशन ते शादानी दरबार जे गद्दीनशीन साई नवमजोत सदगुरु साई युधिष्ठिर लाल जी जे सुपुत्र साई श्री उदयलाल शादानी जी सिंध पाकिस्तान में आयल जत्थे जो कयो स्वागत। हिन खबर ते नजर हुई किशन चावला जी। श्री कच्छी भानुशाली सेवा समाज ट्रस्ट ऐं तोलानी सेवा संकल्प पारां थैलेसीमिया जो जांच शिविर रखियो वियो घाट कोपर मुंबई में। खबर ते नजर हुई श्री थदाराम तोलानी जी। इंद्र कुमार होत चंदानी ऐं जियंदराम एलानी जी जे नेतृत्व में तमन्ना मटलानी ऐं वंदना कुंदनानी जी जे सहयोग सां सिंधी ॿारनि खे सिंधी भाषा जे इम्तिहान में पास थियण जी ख़ुशीअ में ॾिना विया सर्टिफिकेट महाराष्ट्र जे गोंदिया शहर में। अहमदाबाद जी हिना अगनानी असांखे ख़बर मोकिली आहे त यूनिवर्सिटी ऑफ साउथ अमेरिका पारां डीलिट जी उपाधि ॾिनी वई नागपुर वासी डॉक्टर विनोद आसुदानी जीअ खे। स्वामी प्रेम प्रकाश आश्रम जे गदी नशीन स्वामी देव प्रकाश महाराज जी पंहिंजो आशीर्वाद ॾियण लाइ पधारिया। वडाला में सेठ निचलदास ऐं ख्यालाणी बिरादरी ऐं मुंबई जे सखर पंचायत जे सेक्रेटरी श्री बिहारी ख्यालाणी ऐं उन्हनि जी धर्मपत्नी जानकी ख्यालाणी जीअ खे। दुबई में साधु वासवानी मिशन पारां हर हफ़्ते सिंधी ॿारनि खे पंहिंजी ॿोली संस्कृति ऐं संस्कारनि जी ॾिनी वेंदी आहे शिक्षा। इन सिंधियत खे वधाइण जी ज़िम्मेदारी निभाए रही आहे रोशनी मनवानी ऐं उनखे साथ ॾियण वारियूं शख़्सियतूं। ख़बर ते नज़र आहे सिंधु दर्शन जी सेवादारी BK बीना रामचंदानी जी। हाणे हलूं था लंडन जे जलाराम मंदिर में मनाए शानदार नवरात्रि उत्सव के ॾिसण लाइ। लंडन में खबर मोकली है कमला मीरचंदानी जी। निंड पे काढ़ी नहीं मास्टर जी। कितना सुट्टा तो लगे ना मेरे को। आज तुझी मैथ जो टेस्ट है ये बताए मैं बाजार में वयम जी मास्टर जी। 30 रुपए जा 8 सेब वठी आयम जी मास्टर जी। पर वापस ईंदे ईंदे जी मास्टर जी। 5 सेब मुंहिंजा बचा जी। त ॿुधाए केतिरा सेब किरी पिया। मास्टर जी हा तव्हां त ॾाढा ई किरियल माण्हू आहियो। हा। हाणे हिते किरी विया हाणे सेब किराया ऐं किरण किराइण जो जेको आदत आहे कॾहिं छॾंदा। दोस्तों
मां वठां तो इने जी ख़बर देश ताईं तव्हां ॾिसो ख़बर जी नज़र है। राजस्थान जे जयपुर शहर में मनायल मानसरोवर विराट सिंधु मेलो। पाए मुझे प्यार में बुढ़ी मर मुझे प्यार में। वाह भगत साहब वाह, छा त मौज लगी पई है, छा त शेक पियो कड़ी बाबा मथा ऐं हेठा मथा ऐं हेठा। पार्टी टुनाइट लाइक दिस। आहा सब हिक गाल ते अड़ल, सब पैसे सां जुड़ल, सब हिक गाल ते अड़ल, सब पैसे सां जुड़ल। इन शानदार मेले खे सुहाणो अंजाम ॾियण वारनि में मुख्य हुआ मुकेश कुमार लखियानी, लालचंद खानवाणी, सुंदर ठाकुर, मुरली तिलवाणी, वासुदेव केसवाणी, विजय पेसवाणी ऐं शोभा बसंताणी जी। ख़बर ते नज़र हुई जयपुर में रहंदड़ असांजी सिंधु दर्शन जी सिंधियत जी शहदाई रोमा चांदवाणी जी जी। दोस्तों हाणे मुंहिंजी त क्लास थी वई ख़तम, पर तव्हांजी क्लास थी आहे शुरू। चिंटू मथे मथे मथे, हां मथे ॾेखारियल सब्सक्राइब जे बटन खे तव्हां टच कयो, न त पोइ इहो टच थी पवंदव। सब्सक्राइब जे बटन खे टच करे तव्हां अंदर वेंदा ऐं पोइ हुते पंहिंजो सुनहरो नालो लिखंदा। पोइ हुते तव्हां पंहिंजी एरिया, ईमेल आईडी, मोबाइल नंबर लिखी करे पंहिंजो फीडबैक बि ॾींदा, जेको आहे टोटली कंप्लीटली फ्री। ऐं पोइ सबमिट जे बटन ते वरी करणो आहे टच। चिंटू टच। तो दोस्तों टच करे करे तव्हां थी वेंदा असांजा साथीदार। असांजा साथीदार सिंधियत वधाइण जे सुनहरे कम में। त बस यही आहे तव्हां सां उम्मीद कि रखंदा पंहिंजनि जो ख्याल ऐं पंहिंजनि जी संभाल ऐं सदा जपाईंदा जय झूलेलाल। जय